बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं जो पंहिंजो दोस्त अनवर अली सोलंकी जीअं त मोरो शहर अंदर गुज़िरियल 4 ॾींहंनि खां नाले मंगी बिरादरीअ जी सिंध जी मासूम हिकु न्याणी अनमोल मंगी गायब आहे ऐं पुरअसरार नमूने ज़रियनि खां मालूम थियो आहे त अगवा बि थी वई आहे। उन हवाले सां कल्ह असां हिते आयासीं, मालिकनि खां तफ़सीलात वरितासीं, क़यामत जा जेके मंज़र हुया सोशल मीडिया जे दोस्तनि जे अॻियां रखियासीं। उन खां पोइ कुझु सुञाण धुरियुनि हरकत वरिती आहे ऐं मालिकनि सां राब्ते में आया आहिनि ऐं SSP साहब बि हिन जो तहरीक वरितो। SHO अशरफ मेमून साहब, DSP अब्दुल हकीम मज़ारी साहब बि वारसनि वटि पहुता, वाक़े जा तफ़सीलात वरितनि। अॼु नामालूम माण्हुनि ते बि इंशाअल्लाह FIR काटी वेंदी। सरफराज़ खान जमाली मोरो शहर जी हिकु मौजूद सियासी शख़्सियत आहे जंहिं हिन वाक़े जो नोटिस वठंदे कुझु कानून जे ऑफिसरनि सां राब्ता तेज़ कया। उन खां पोइ हिकु अॼु जेको हुनजी ॾाॾी जेका गुज़ारे वई हुई, फोत थी वई, अॼु हुनजे टीजे जो एहतमाम सरफराज़ खान जमाली जी तरफ़ां कयो वियो आहे। सरफराज़ खान जमाली मोरो शहर जी सियासी समाजी धुरियुनि सां राब्ता तेज़ कंदे हिन खे ख़ातिरी कराई आहे त असां तव्हां सां हर ॾुख में हर दर्द में गॾु आहियूं ऐं तव्हांखे अकेलो ऐं तनहा न छॾींदासीं। इहो हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे। पर मां हिकिड़ो सवालु रखंदुमि त सिर्फ़ु सरफराज़ खान जमाली छो? जॾहिं त सरफराज़ खान जमाली त हिते वोट वठण ई न ईंदो आहे हिननि वटि। हुन हिकिड़ो इंसानियत जो फ़र्ज़ु निभाईंदे हिननि सुञाण हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि सां हमदर्दी तौरु हिकु ऐलान कयो आहे। पर ॿियूं धुरियूं किथे आहिनि? हिन महिल ताणी जेके वोट वठंदड़ आहिनि उहे हिन महिल ताणी हिते छो न पहुता आहिनि? उन्हनि राब्ता तेज़ छो न कया आहिनि? उन्हनि SSP साहब सां छो न राब्ता तेज़ कया आहिनि? उन्हनि DIG शहीद बेनज़ीर अब्बास सां छो न राब्ता तेज़ कया आहिनि? उहे हिन वक़्तु हिते हुजणु घुरिजनि हा, छो जो हिते क़यामत जा मंज़र आहिनि। हिन अनमोल नंढड़ी मासूम न्याणीअ जे घर में हिकु क़यामत बर्पा आहे। हुनजी वालदा खे दौरा पइजी रहिया आहिनि। हुनजो वालिद साहब मुसलसल ॾुख ऐं गमज़दा आहे। पर असांजा हितां जा सियासी जेके वॾेरा कामोरा भोतार सरदार आहिनि उहे वोट वठणु अचनि था, पर अहिड़े ॾुखे वक़्त में कमु नथा अचनि। पर वरी बि सरफराज़ खान जमालीअ खे जस हुजे जे हिननि जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झी हिकु बहितरीनु क़दम खयो आहे, हिननि सां बराबरि में ॾुख जो शरीक रहियो आहे। शाम सरफराज़ खान जमाली हिते ईंदो ऐं हिननि सां हिननि जे ॾुख में बराबरि जो शरीक थी ऐं जेको आहे सो कानूनी मुहिम हिकिड़ी हलाईंदो ऐं SSP साहब सां हू मुसलसल राब्ते में आहिनि। इन हवाले सां हितां जे सुञाण धुरियुनि सरफराज़ जमाली जे इन क़दम खे तमामु बहितरीनु तरीक़े सां साराहियो आहे। मां पुरज़ोर अपील कंदुमि ॿियनि सुञाण धुरियुनि खे। PTI जो साईं अमान काज़ी साहब आहे, GDA में मसरूर खान जतोई साहब, मुर्तज़ा खान जतोई साहब, मोहतरम ज़िया हुसैन लंजार साहब ऐं उन खां क़ौम परस्त धुरियुनि खे बि अपील कंदुमि त महिरबानी करे हिते अचो, हिननि जे ॾुख खे हिननि जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झी हिननि जी मदद कयो। ऐं जेके बि दोस्त सोशल मीडिया ते इहा वीडियो ॾिसी रहिया आहिनि, महिरबानी करे नाले अनमोल मंगी जेका मोरो शहर जी 4 सालनि जी मासूम न्याणी आहे उन जी ॻोल्हा जे लाइ हिननि जी मदद कयो। जी